जी लखी गुलाम शाह लगे ॻोठ नओं अबड़ो में जेको आहे पसंदि जी शादीअ लाइ हसीना अबड़ो ऐं नौजवान आहे अब्दुर्रहीम अबड़ो जेके घरां निकिरी विया आहिनि जिन कराचीअ में वञी करे पसंदि जी शादी कई आहे ऐं उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांखे नारीअ जे वारसनि मां जेको आहे असांखे पंहिंजो ख़तरो आहे, जान जो ख़तरो आहे, जंहिंखां पुलिस खां घुर कई आहे त असांखे तोहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक उन जोड़े सां ॻाल्हायूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। मुंहिंजो नालो आहे हसीबा, मां पंहिंजे राधा पुत्र जी शादी कई आहे। मुंहिंजो मुड़ुसु आहे, मूंखे पंहिंजा घर वारा शादी न पिया करणु चाहिनि, हिन सां मां इन करे पंहिंजी पसंदि जी शादी कई आहे। मुंहिंजो नालो अब्दुल रहीम आहे। असांखे 5 ॾींहं थिया आहिनि शादी खे। मालिकनि जो ॾाढो ज़ोर आहे, मुंहिंजे मामनि जो ज़ोर आहे मुंहिंजे मथां त मूंखे छोकिरी मोटाए खपे। मुंहिंजे गॾु अलाए केतिरा माण्हू घुमंदा त मूंखे जानी ख़तरो आहे पंहिंजो। मुंहिंजे मालिकनि खे अॼु तंग कयो अथऊं, FIR कटाईंदो मालिकनि ते। हर कंहिंखे तंग कयो अथऊं, घर नथा वञनि, ताला लॻा पिया आहिनि हर घर में। सॼे ॻोठ खे तंग कयो अथऊं अची। त बराए महिरबानी असांखे छोकिरी ॾियो। छोकिरीअ जो निकाह थी वियो आहे मूंसां हींअर। कुझु बि कोन खणी आई आहे, हिकिड़े जोड़े में मूंसां गॾु आई आहे। हिकिड़ो जोड़ो, हिकिड़ी जुती पातल हुयसि बसि। असांखे 5 ॾींहं थिया आहिनि शादी खे।